तालियो जल्दी कर ना, जल्दी कर सरकार। बस की आखिरी खली है। हाँ जल्दी कर। हाजिर सरकार, हाजिर हाजिर। खड़िया पुत्र, खड़िया 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 खड़िया। तालियो चालियो 440 थी विया। 440 घणो थी ॿार? सरकार 11 खरार गंजा सरकार। हाँ 11 खरार। पोइ साल छा थी? पर साल सरकार 12 खरार। 12 खरार थी। छो हिन साल घटि छो थी? यो लिमा जी चवां सरकार। परे आयो न कुड़मत जे लाइ? आयो सरकार। तो हाणे तूं हीअं कजईं जो अधु ज़मीन सलेमान वारी परे खे ॾिजईं। हाज़िर सरकार। सलेमान हाणे हरप खां वियो। भला हिन जो कर्ज़ त ॾिसीं घणो अथसि? हिकिड़ो मिंट साईं। सरकार चाचे ॾे गुज़िरियल 5 सालनि में 7,000 ऐं हिन साल जो ॿिज कलर रोम्बो सभु मिलाए 5,000। 7 ऐं 5 12,000 टोटल सरकार। हिन मतिलबु सॼी ॿार पंहिंजी थी। सरकार ॿार त सॼी पंहिंजी थी पर अञा पंहिंजो कर्ज़ रहंदो। त हाणे हीअं करे सभु अन्न खणाए पाण वारे गोदामनि में रखाए छॾ। हाज़िर सरकार हाज़िर। चाचा सॼो ढोरा गोदाम ते अचो। सरकार ईअं न कयो। ॿार त सॼी पंहिंजी थी पर अञा पंहिंजो कर्ज़ रहंदो। त हाणे हीअं करे सभु अन्न खणाए पाण वारे गोदामनि में रखाए छॾ। हाज़िर सरकार हाज़िर। चाचा सॼो ढोरा गोदाम ते अचो। सरकार ईअं न कयो। सॼो साल इन्हनि दाणनि जे आसरे हूंदा आहियूं। हिननि दाणनि ते मुंहिंजे बच्चनि जो गुज़रान हूंदो आहे। हींअर बि मुंहिंजा बच्चा इन्हनि दाणनि जे आसरे वेठा हूंदा। मुंहिंजा बच्चा बुख मरी वेंदा सरकार। अरे बुख मरनी या जहिड़ा रहनी मुंहिंजो छा हिसाब किताब साफ़ आहे। साईं तव्हांजा बच्चा आहियूं। असां काॾे वेंदासीं सरकार? जाॾे वणे ई ताॾे वञ। जन में तरे में वञ। हल सरकार असीं अणपढ़ियल जाहिल माण्हू। मूंखे त एतिरो बि यादि कोन्हे। अलाए एतिरो कर्ज़ खयों बि अथमि अलाए कोन। अरे अरे तुंहिंजी इहा मजाल जो मूंखे कूड़ो थो चवीं? सरकार माफ़ी ज़ुबान खे लगाम ॾे त काकड़े मां कढी छॾे। लिमा जी चवां सरकार। सभु खणा गोदाम में रखरा। हाज़िर सरकार। ना अचो। याद सही बात। जी चवां सरकार। लॻे थो त मुंहिंजे राज जा माण्हू हाणे शाहूकार थी विया आहिनि जो मूंसां कुल्लो मिलाइण जी कोशिशि था कनि। सरकार सम्झ सघो न। उहे वात ॻाढ़ो छोकिरो पोस्की पाई थो अचे इहो केरु आहे? सरकार इहो सरकार सचे जो पुटु आहे। सऊदी अरब मां ताज़ो आयो आहे। दमड़ीअ खे मस्ती आहे सरकार। अच्छा सरकार बसि माण्हुनि खे मस्ती खयो बि थी आहे। सत करी हाज़िर सरकार। अमीन हेॾे चेॾे हेॾे चेॾे हेॾे पटराई हेॾे अचो। अरे कंहिंजो पुटु सचो चओ। सचू माना मुंहिंजो कुड़मी आहे। कुड़मी माना मुंहिंजे टुकड़नि ते पलंदड़ माण्हू। और तोखे पीउ कोन ॿुधायो त मुंहिंजा कुड़मी ऐं हुनजो औलाद घणा कपिड़ा पाईंदा। रीमा जी चवां सरकार। इहो गाॾीअ में सड़ियल मोबिल जो दॿो पियो थी खणी आहे। सदिके सरकार। हाज़िर हाज़िर सरकार। सरकार आईंदा अहिड़ी ग़लती कान थींदी सरकार। और तूं कंहिंजो पुटु रही? त कांडे रे कांटे रोड ते कॾहिं खां रेस थियो आहे? हल 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 कांटे रोड रेस। सरकार ही मोबाइल दे दबो। हारिस मजा हारिस 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 हारिस
बंद कर। हिन दफ़े बस थोरी सज़ा थो ॾियां ॿिए दफ़े ईअं तेल हारे तिली रही छॾींदो हल हल तूं हलो लो गाड़ी में चलो भाऊ यो ॿुध त भला रेस ॻोठ खां ॿाहिरि वेलाए छा? अरे बाबा न चयो त मां रेस बटाई करण वियो आहे। भला तूं एतबार न करे त मां छा कयां? कसम त मां बि कोन खणंदुसि। अलाए बाबला इलाही वक़्तु गुज़री वियो असुल वेही वेही थकिजी पिया आहियूं। तोखे वेहण लाइ कंहिं इलाज त कोन कया आहिनि। तकिड़ो आहे त हलियो वञ, दर खुलियल अथई। नाराज़ न थी यार, तो पिया केसी बाबा कननि खे हथु लाथासीं। वेहो बीमा जी चवां सरकार। हिन खां पोइ त छो आया आहिनि? साईं कुछ मसला खणी आया आहिनि। और तू लीमोई न साईं, पुछो ॻाल्हाई ग़लती थी वई। अॻियां से तकिड़ो थी ॻाल्हाईंदे त ईअं ज़बान कढी वेंदो साईं। सरकार पंहिंजो राजा हाणे खणी माफ़ी ॾियो। लीमे जे करे छॾे थो ॾियां, सम्झी? हा हिन खां पोइ त छो आया? सरकार पाण ई वात वकीलनि पाण ई ॿुधाइनि त ॾाढो सुठो आहे। हल तूं ॿुधाए छा ॻाल्हि आहे? साईं तव्हांजे कुझु माण्हुनि मुंहिंजे ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। बीमा जी चवां सरकार। ही कहिड़ी ज़मीन जी ॻाल्हि थो करे? सरकार इहो नारे वारी ज़मीन जी ॻाल्हि थो करे, ईअं न रमज़ू? हा सरकार, हा नारे वारी ज़मीन साईं। त इहा ज़मीन तुंहिंजी आहे। कहिड़ी हिसाब थी आहे तोखे कूड़ा कूड़ ते संदरो ॿधी बीठो आहीं? हा ॿुधी हल त कीअं न पुछड़ो साईं आउं कूड़ कोन थो ॻाल्हायां साईं। अबनि ॾाॾनि खां वठी इहा ज़मीन आबाद करे असां पंहिंजे बचड़नि जो पेट पालींदा था अचूं। सॼे जग खे ख़बर आहे साईं। ही मुशाहिद बि आंदो आहे, वेठो आहे साईं, ही आंदो साईं। अच्छा हिन लोफर खे वठी आयो आहियां शादी ॾियण लाइ। बीमा जी चवां सरकार। लकुड़ त ॾिजांइ। सरकार हे लकुड़ अड़े उथी लकुड़ वसकारो त कढाए ॾिसां त तूं कहिड़ी शादी थो चईं। हा ॾे शादी हल। न सरकार, इहा ज़मीन सरकारी आहे। रमज़ू जो ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो आहे। मुआवज़ो अव्हां जो आहे, इन करे पहिरियों हक़ अव्हां जो आहे बादशाह। ॿुधे इहा ज़मीन सरकारी आहे। सरकार असांजी आहे ऐं असां सरकार जा आहियूं, सम्झे? पर साईं हा त सिधी सी ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे असां ग़रीबनि सां साईं। ग़रीब 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 इहो लफ़्ज़ ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन पची पिया आहिनि। ॿुधी त हाणे कीअं न पुछड़ो हल। ईअं न कयो साईं, ईअं न कयो। मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा हिन केॾां वठी ईंदो साईं। मुंहिंजे बचड़नि जी रोटी न खसियो, ख़ुदा जो अथव वास्तो साईं। अरे मां तुंहिंजे बचड़नि जो ठीको खियो छा? हा हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। सुभाणे जेकॾहिं मां तोखे हिन ॻोठ में ॾिठो त तुंहिंजो अंगण रत सां ॻाढ़ो हूंदो। हल हा कौड़ा तूं बका कर। सरकार कुझु ॾोकड़ ओधर खपनि, छोकिरे या किताब वठंदुसि। तूं हाणे
एतिरो मुतबर थी वियो आहीं जो स्कूल में छोकिरे खे दाख़िल कयो थी? सरकार ज़ाल जो ज़ोर आहे त छोकिरे खे पढ़ाइजे। सो शहर छॾे आयो मासी वटि, रोज़ स्कूल वेंदो आहे। ज़ाल वारी LLB आहे छा? सरकार उहो त बिल्कुलु ॼटी आहे, अलाए छो ज़ोर भरियो अथई। त पोइ हीअं चवीसि त छोरे जो ख़र्च बि पाण खणे, मूं वटि को कारून खज़ानो कोन्हे जो मां विराईंदो वठां। सम्झी ॿुधी हाणे? सरकार हिकु भेरो ॿियो लीमा जी चवां सरकार। हिन ॾे असांजो कर्ज़ु घणो आहे? साईं हिकिड़ो मिनट। सरकार हिन ॾे पंहिंजा टोटल 10,000 रुपया आहिनि। ॿुधई 10,000 रुपया। हाणे केरु लाहींदो 10,000 रुपया? हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा अबा ॾाॾा ऐं तूं हारी रहिया आहियो ऐं तव्हांजो औलाद बि कुड़मत में सुठो लॻंदो, सम्झे? जी सरकार। हल हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, तव्हां माण्हू ठिकर जे थांव में पटड़ो भत ऐं लस्सी खाईंदे सुठा लॻंदा आहियो। चीनी जे थांव में खाइण जो ख़्वाब ॾिसण छॾे ॾे त नंढनि हराम करे छॾिया हराम खोर। हल जी सरकार। ना जी सरकार। रमज़ू ते नज़र रखजांइ, सुभाणे खां वठी ॻोठ में नज़र न अचे। जी हुकुम सरकार। रीमा जी सरकार। तूं बि हिनखे ॾिसंदो रहिजांइ। जी सरकार। चुप चुप वेठी आई, मारू याद आया थे या सिक सतायो थी? सिक कीअं न लॻंदी, शादी थी आहे त पेर ॿाहिरि कोन पातो आहे। सालिम इंसान वटि फासी वई आहियां, न सवलाई सां मरण थो ॾिए ऐं न वरी जीअण थो सहे। मूंखे सम्झ में नथो अचे तूं कहिड़े क़िस्म जी औरत आहीं। पंहिंजो हक़ वठण त परे रहियो, तूं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि बि नथी करे सघी। नजमा, तोखे 7 साल थिया आहिनि, 2 ॿार थिया अथई, त तूं पेके कान वई आहीं। मां त रेस जी ज़ाल आहियां, तूं त भाॼाई आहींसि, पढ़ी लिखी आहीं, वॾे शहर जी आहीं, पोइ तो पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि छो कोन कई आहे? मां त आहियां ॼटी, तिजां थी त किथे रेस मूंखे मारे न विझे। मां अॼु न सुभाणे पंहिंजा हक़ ज़रूरु वसूल कंदसि। हक़नि खां सवाइ इंसान सड़ल पन जी आहे, जहिड़ो हवा जो रोह उहो संदसि कस। ॾिस त सही, हिकु माण्हूअ केतिरनि माण्हुनि खे मजबूर करे रखियो आहे। असीं मजबूर न आहियूं, असीं ख़ामोश आहियूं। इहो असांजो रेस लखमीर खान ते थोरो आहे। अॼु तूं ई खणी ॿुधाए, असां हुनजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो क़ैद खणी कयो अथई? बसि ॾोह ई कहिड़ो, वॾड़नि जे कीअं धरे जी असां पियूं लोड़ियूं। पाण त कफ़न पाए सिधा थी सुम्हिया, असांखे ॾुखनि में ॾेई विया। हा ते जेकी थियणो हो सो त थी वियो, पर असांखे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करणु घुरिजे। असांजे रॻुनि में बि साॻियो ॻाढ़े रंग जो रतु आहे जेको रेस जे रॻुनि में आहे। असांखे पंहिंजे जज़्बात जो इज़हार करणु घुरिजे। अजमा, तूं इहो इज़हार करे सघीं थी छो जो तूं मूंखां वधीक ख़ुशनसीब आहीं। मुड़ुस जी मोहबत ज़ाइफ़ां जी साहिबी हूंदी आहे जेका तोखे नसीब आहे। मां मुनासिब वक़्त जे इंतज़ार में आहियां। मां रेस लखमीर खान जहिड़नि ज़ालिम इंसाननि खे ॿुधाईंदसि त हिन दुनिया में औरतुनि खे बि साॻियो मक़ाम हासिल आहे जेको मर्दनि खे। अम्मी, असांखे इहो सबक़ ॾियो। हा पुटु, ॿिया ॿार आया आहिनि? आया आहिनि। हलो मां अचां थी। हलो शाबाश। अदी नजमा, मुंहिंजे अमजद खे बि सबक़ ॾिजांइ। हा हा दी, तूं फिक्र न कर। ॿारो पढ़ो
अल्फ अंबु बे बदक बे बिल्ली शाबाश। साइण हिकिड़ो अर्ज़ु कयां? हाँ हाँ सपूरा चओ। साइण मुंहिंजे हाशिम खे पढ़ाईंदव? हाँ हाँ छो न, इहा त सुठी ॻाल्हि आहे। बसि साइण ग़रीब आहियूं न, अर्ज़ु कंदे ड्रनस पई। सफूरा इल्मु हासिल करणु ग़रीब तोड़े अमीर ते फ़र्ज़ु आहे। तूं ग़रीब आहीं त छा थियो, तुंहिंजो पुटु पढ़ी सघे थो। वे पुटु वे हाशिम वे बाबा, जीअं साइण पढ़ा वई तीअं पढ़जांइ। सफूरा जी साईं। सुभाणे में किताब वठी ॾिजो। हाज़िर साईं। पर साइण असां मिसकीननि जी पारत हुजे। का ॻाल्हि न आहे सफूरा, हाणे त जल्दी मां ताफ़ान हिन ॻोठ में स्कूल खोलाईंदी। पोइ हिन पस गिरदाई ऐं ॻोठ जा ॿार अमीर तोड़े ग़रीब तालीम हासिल कंदा। अलाह करे साईं असांजे हिन ॻोठ जा बि के भाग थी। अलाह करे। चङो साईं, पोइ मां हलां थी। बसि साईं असांजी पारत हुजे। चङो ॿारो अॻिते पढ़ो। भे भोलड़ो ते तालो ते थेलो शाबाश। सबक यादि करे पोइ मूंखे लिखी ॾेखारिजो, ठीकु आहे? हा भाई ये कहिड़ी मुश्किल आती है सही? अदा ॿार तो पढ़ाए। तो के हवेली में ॿारनि पढ़ाइण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? इजाज़त त कंहिं ॾिनी, पर अदा ख़ैर जो कमु पई कयां, को गुनाह कोन पई कयां। हाणे मुंहिंजो इहो हुक्म आहे त इहा मश्करी बंदि कर ऐं हितां जे ॻोठ जे ॿारनि खे खाइण जी कोशिशि न कर। असांजा ॿार ईअं ई ठीकु आहिनि। पर अदा तालीम इंसान जो ज़ेवर आहे। ज़्यादा बकवास करण जी ज़रूरत कान्हे का। जेको मूं हुक्म ॾिनो सो थियणु घुरिजे। ऐं हा, पंहिंजे दिमाग़ में इहो चङी तरह सां विहारे छॾ त हीअ रईस लक्ष्मीर ख़ान जी हवेली आहे, को मदरसो कोन्हे को। हिते उहो थींदो जेको मां चाहींदुसि। मतिलबु दिमाग़ में शहर जी हवा भरियल हुजे ऐं पंहिंजी मर्ज़ी हलाइण जी ग़लती करी। सम्झी? मां पुछां थो, सम्झी? हाँ समझो। अमना किथे आहे? अमना? अमना? ही कहिड़ी खशत लाइ ॾिनी अथई? जो ख़बर न आहे त इहे ॻाल्हियूं मूंखे ज़हर लॻंदियूं आहिनि। मूं त झलियोमांसि पर छो? हल मूंखे 9 वॻो करे ॾे, मूंखे रईस उस्मान खान ॾे वञिणो आहे। बाबा तव्हां ॾियो ॾींहुं खाइण घटि कंदा था वञो, तबियत ठीकु अथव न? बसि पुटु जेको अंदरि खे वणियो। पर बाबा ईअं त तव्हां कमज़ोर थी वेंदो। पर खीर जो गिलास खणी अचां त उहो पीअंदो? न अधो थी वियो। बाबा शरीफ़ ॿुधायो त उतां में के माण्हू फ़ैसिले लाइ वेठा आहिनि। हा मां वञां थो। बाबा शाल तो पाए वञो न। नूरा जी साईं हेठां वखण था। हाँ जी साईं। साईं हिन मुंहिंजी औताक लाइ ख़ाली पियल जाइ ते कब्ज़ो कयो आहे साईं। हा बाबा तूं छा थो चई? सरकार इहो नुसरो कूड़ आहे, ही जाइ मुंहिंजी आहे। अवां ॿई ग़लति। मूं मालूमात कई आहे त इहा जाइ तव्हां ॿिन्ही भाउरनि जे घरनि जे विच में सरकारी आहे। हलिया पुट हलिया। अस्सलाम वालेकुम। अलैहिस्सलाम। ख़ुशि आहे? अल्लाह जो शुक्र आहे। वियो महिरबानी। हा त बाबा इहा जाइ न तुंहिंजी आहे
न हिन जी आहे। पर जीअं त तव्हां ॿिन्ही जे घरनि जे मुहाग में आहे, तंहिं करे मुंहिंजो फ़ैसिलो आहे त तव्हां इहा पाण में अधो अधु करे खणो। पर सरकार इन जाइ ते हिन खां वधीक हक़ मुंहिंजो आहे साईं। छाजो तुंहिंजो हक़ आहे? जहिड़ो तुंहिंजो महाग आहे जहिड़ो मुंहिंजो महाग आहे, अञा बि तोखां वधीक मुंहिंजो महाग आहे। अरे चुप कर, ज्यादा ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे। जेकॾहिं तव्हांखे इहो फ़ैसिलो मुंहिंजो मंज़ूर न आहे त पोइ इन जाइ ते मदरसो ठहंदो ऐं ॻोठ जा ॿारड़ा क़ुर शरीफ़ जी तालीम हासिल कंदा। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। पुट अंदरि हलो। ज़मानो ॾाढो ख़राब थी वियो आहे पुट। इहे ॿई सॻा भाउ ज़मीन जे टुकड़े खां ॾिठी त कीअं पिए विढ़िया। धोबा अलाह पनाह ॾिए। जेकॾहिं इहो टुकड़ो इन्हनि खे अधो अधु करे ॾियां हा त बि पाण में पिया विढ़नि। तंहिं करे मूं इहो टुकड़ो मदरसे जे लाइ वक़्फ़ करे छॾियो। कार ख़ैर आहे, ॻोठ जा बचड़ा पिया क़ुर शरीफ़ जी तालीम वठंदा त ॻोठ ते रहमत बि पई वसंदी। वे पुट, छा पियो थिए? चाहे या कुझु ॿियो? चयोसीं न, कुझु बि दरकार कोन्हे, बसि पेट फुल आहे। ठीकु आहे, त पोइ गॾिजी था मंझंदि जी मानी खाऊं। सो यार ॻाल्हि पे कयमि त इहे राज ऐं मिल्कियत संभालण जा झंझट मूंखां ज़ोर थींदा था वञनि पिया। ॾुखनि वक़्त खां अॻु कुरारो करे छॾियो आहे। पीउ सनी में इहे ॿार साण ॾाढा ॾुखिया था लॻनि। हूअं बि चवणी आहे, ॿुधो कोन अथई त मुड़ुसु थकिजे त ॾाढी ॿार। सो यार मां थकिजी पियो। सही था चओ, सही था चओ। सोचां पियो त अहिड़ो को ईमानदार माण्हू मिली पवे त हूं त तेसि ताईं सॼो कारोबार हुनजे हवाले करे छॾियां, जेसि ताईं लाल धीउ जो किथे को बिलो थिए। उहो तूं पाण सोच न, 15,000 जिरेब ज़मीन जा ऐं बाग़ संभालण को चर्चो कोन्हे। 15,000 जिरेब ज़मीन, वॾो ॿार आहे। हुजे को 1000-1.5 जिरेब जो मामिलो त मां पाण ई संभाले वेठो हुजां। पर यार ख़ैर छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। ॾे ख़बर, पुटड़ो अमजद त ख़ुशि आहे न? हा साईं, बिल्कुलु ख़ुशि आहे। यार चकर रो ॾियारे वञीसि। यार हिन पीर सनीअ जे करे मां चकर ॾेई नथो सघां, मजबूर थी पियो आहियां, न त मां पाण अची चकर ॾेई वञा, खेसि ॾिसी अचां। न वठींदोसासीं ज़रूरु, ॿीहर वरी तव्हांखे चवण जी तकलीफ़ न ॾिनी। तूं पाण केतिरे वक़्त खां पोइ आयो आहीं यार, सवेरो भेरो कंदो कर न। अॼुकल्ह मूं पाण खे अलाए छो अकेलो पियो महसूसु कयां। इहो छा था चओ चाचा साईं? मां जो आहियां, तव्हां को बि फ़िक्रु न करियो। हूअं मां महीने में खणी 4 चकर ॾींदो आहियां, हाणे अव्हां जी ख़ातिर खणी 8 चकर ॾींदुसि। हाणे त कुझु आयो न। हा बसि, तो मां इहा ई उमेद आहे। हेलो लक्ष्मीर? हा लक्ष्मीर जना आहिनि। हा बाबा, कंहिं वकील जो फ़ोन आहे तोॾां। हलो, छा हाल आहे? ख़ैर आहे यार, तूं त ईद चंड थी वियो आहीं, मिली कोन थो। ॾेढ ॻोल्हे त लधी न यार, अंदरि मुल्तान लधो, बाक़ी मां तोखे ॻोल्हे न ॾंदुसि। असल में तो वारे ॻोठु फ़ोन कयुमि, उतां तो वारे कमदार लीमे ॿुधायो त तूं रईस उस्मान साहब ॾे वियो आहीं। हीउ नंबर बि उन ई ॾिनो आहे। अच्छा ॿुधाए भला छा ॻाल्हि आहे? यार लक्ष्मी, तो कुझु वक़्तु अॻु कराची में ज़मीन वठण जी ॻाल्हि कई न,
हाँ हाँ मूंखे ॻाल्हि बिल्कुलु यादि आहे। यार हिकु ज़बरदस्त ज़मीन जो टुकड़ो विकामी रहियो आहे। एरिया जी निस्बत सां क़ीमत बि तमामु घटि अथसि। मालिकनि खे का इमरजेंसी आहे, इन करे सस्ते अघ में ॾींदा। इहो शहर खां परे त कोन्हे न? यार लक्ष्मी, कराची जंहिं रफ़्तार सां वधी रही आहे न, त कुझु सालनि जे अंदरि आबादी जे विच में अची वेंदी आहे ज़मीन, ऐं क़ीमत बि ॿीणी थी वेंदसि। पर जेकॾहिं तूं उते का कंस्ट्रक्शन कराइणु चाहीं या का इंडस्ट्री हणाई या को रिहायशी कॉम्प्लेक्स वग़ैरह, मुंहिंजो मतिलबु आहे त हर ॻाल्हि लाइ मुनासिबत अथई। इहो ॻाल्हि त ॿुध भला, इहो तूं पाण न पियो वठी? यार मां वठां हा, पर हिन महिल कुझु पैसे जी तंगी थी पई आहे। एतिरा पैसा मूं वटि कोन थी सघंदा। ॿियो त तोखे इन करे ॻाल्हि कई जो तूं मूंखे पाण चयो हो। यार मां चाहियां थो त तूं कराची में कुझु मिल्कियत ठाहे, ॻोठ में त गंज अथई। हा हा इहो ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे, त पोइ तूं पार्टी सां ॻाल्हाए त मां तोॾे पैसा ॾियारे मोकिलियां, पर अघ जी पारत हुजे यार। और जेकॾहिं उहो घटि वधाई न कनि न त मूंखे ॿुधाइजांइ त वरी ॾींहं तारा ॾेखारिया न न यार ईअं न कजांइ, तूं त को ॾाढो निभो माण्हू आहीं। वरी ॿ गई तोखे पारत हुजई। यार तूं फिकर ई न कर, मां पाण ई तो कम खे ठाहे वठां। चङो हाणे ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़। पुट इहो कहिड़ो वकील? भई दोस्त आहे वकील परवेज़, उनखे मूं चयो त कराची जे आसपास में जेकॾहिं का ज़मीन नज़र अचे त मूंखे ॿुधाइजांइ। सो उन लाइ उन मूंखे ॿुधाए पियो त का ज़मीन विकामे थी। इहो चङो कयो। कराची जहिड़े शहर में पंहिंजा पेर पुख़्ता करणु घुरिजनि। इन करे त कयां पियो न। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। जी मां तोखे ख़बर आहे त कंहिंजे कमरे में बग़ैर इतला जे दाख़िल थियण केॾो न गुनाह आहे? पंहिंजनि जे कमरे में अचण जे लाइ बि इतला ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे छा लाल? ओहो, तोखे अॻु बि चयो हुयो ऐं हाणे बि चवां थी त मूंसां वधीक हुजाइते थियण जी कोशिशि न कर। तूं पंहिंजो हूंदे न त बाबे जो, मुंहिंजे लाइ त परावनि खां बि परे आहीं। भला विहण लाइ बि कोन चवंदी आहे? तोखे विहण लाइ चवण त रहियो परे, पर मां तोखे हिकु सेकंड लाइ बि पंहिंजे कमरे में बर्दाश्त नथी करे सघां। हलो पर मूं ग़रीब ते तूं एतिरी कावड़ छो थी करी? आख़िर मूं ख़राबी कहिड़ी आहे? छा तुमें इहा ख़राबी घटि आहे त तूं जानवर निमा इंसान आहीं? जानवर निमा। सच पुछी त कावड़ में तूं ॾाढी सुहिणी थी लॻी। ये तुझा गाढ़ा गाढ़ा गल बकवास करण जी का ज़रूरत कान्हे। कॾहिं पंहिंजी शिकिल ॾिठी थी आईने में? हा ॾिसां पियो, एतिरी पुछणी बि कान्हे का, बसि ठीकु ठाक आहे। तूं केर बि आहीं, कहिड़ो बि आहीं, पर ख़ुदा जे वास्ते मूंखे तंग न कर। हलियो वञ हितां, मूंखे आराम करण ॾे। हलियो वेंदुसि लाल, हलियो वेंदुसि, वेठी आराम कजांइ। क़िस्मत सां त अचां थो मां। ओ मुंहिंजा ख़ुदा, मां हिन जंगली मां किथां फासी वई आहियां। हीअ आख़िरी दफ़ो सम्झजांइ। अगले दफ़े बदतमीज़ी ते लही अचण में देर कान कंदी साईं, सम्झी? सदके तुंहिंजी ने कावड़ था। वरी उहो ई बकवास। मां चवां थी निकिरी वञ, मां तुंहिंजी शिकिल ॾिसण बि पसंदि नथी कयां। भला जेकॾहिं न वञा त पोइ छा कंदमि? त पोइ तूं हिते वेठो धूड़ पाए, मां निकिरी थी वञा ॿाहिरि। लाला 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 मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध।
कीअं छॾींदुसि लाला। आख़िर मुंहिंजो नालो बि रईस लखमीर ख़ान आहे। ख़ैर जूं वरी कहिड़ियूं था ख़बरूं पुछो। मूं मिसकीन सां त ज़ुल्म थी वियो आहे। रेस वॾे ॻोठ ने काली ॾेई छॾी आहे। बस बछड़ा वठी कंहिं ॿी वसंदी ॾांहुं पियो वञा। पर अधे तोखे ॻोठ ने काली छो ॾिनी आहे? सरकार तव्हांखे त ख़बर आहे त इहा नारे वारी ज़मीन असां अबनि ॾाॾनि खां वठी आबाद कंदा था अचूं। हा हा, पर रेस जो चवणु आहे त इहा ज़मीन आहे सरकार जी ऐं संदसि मुहाग में आहे। इन करे हक़ बि संदसि इन ज़मीन ते थो थिए। पर तूं वेंदे केॾांहुं ऐं ॿारनि खे किथे रुलाईंदो वतंदे? बसि साईं, हीउ जहान वॾो आहे। जिते चूणो पाणी हूंदो वञी उते रसंदासीं। तूं ईअं कर, सामान अंदरि रख, मां पाण ई थो अद सां ॻाल्हायां। न सरकार न,